गुनाह थी या गलतियूं थी वयूं ॾोह थी या हाणे इस्तिग़फ़ार करे जेकॾहिं कंहिंखे इस्तिग़फ़ार जा सब कलमा याद आहिनि उहे कलमा हे आहिनि अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। इन लफ़्ज़न चवण जे करे कयल गुनाह धोपजी वेंदा ऐं रब तुंहिंजे नाम आमाल में नेकियूं लिखाईंदो। जेकर के ये सब कलमा याद है तो ये सब कलमा पढ़े पर जेकर सब कलमा याद नथो करे सके तो ये चवे अस्तग़फिरुल्लाह 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 तभी ठीक है। पर जेकर ये भी कलमा याद नथा भी है ये चवे मुंजा रब मुंजी तौबा मुंजा रब मुंजी तौबा मुंजा रब मां ॾाढो गुनहगार मुंजा रब मां ॾाढो पटकारा मुंजा रब मां इकरार थो कयां मुझे वार वार गुनाहन में या मुझे रब मां इकरार तो क्या मुझे मिठ मिठ गुनाहन में या मुझे रब मां इकरार तो क्या जवानी गफलत में गुजरी गई जिंदगी मासियत में गुजरी गई मुझे रब तुझे दरवाजे पे तौबा तो क्या मुझे रब तुझे दरवाजे पे आयो तुझे रहमत में उम्मीद समझी आयो मुझे रब मुझे कयल गुनाह माफ कर वायदो तो क्या वरी गुनाह न कंदुस। इन लफ़्ज़न चवण जे करे कयल गुनाह धोपजी वेंदा। ॿियो आहे हाल या जिंदगी में दुख मिलंदा या सुख मिलंदा। अल्लाह करे सभिनी खे सुख मिलंदा। आमीन त चओ ॾाढे आमीन चओ। पर कॾहिं कॾहिं दुख में मिली वेंदा। जेकर जिंदगी में तव्हांखे ख़ुशी मिले शुक्र कयो कमी मिले सब्र कयो रब जो वायदो आहे त शाकिरीन जी जाइ भी जन्नत आ त साबिरीन जी जाइ भी जन्नत आ। इस्तिग़फ़ार जे करे माज़ी ठीक थी वई सब्र ऐं शुक्र जे करे हाल ठीक थी वियो बाक़ी रहो मुस्तक़बिल इस्तिआज़ो करे कीअं अर्ज़ करे मुंहिंजा रब मां तुंहिंजे पनाह में थो अचां मुंहिंजा रब मां तुझे अमान में थो अचां मुंहिंजा रब मां तुझे पनाह में थो अचां ज़ालिमनि जे ज़ुल्म खां चाबिरनि जे जबर खां हासिदनि जे हसद खां मुंहिंजा रब मां तुझे पनाह में थो अचां मुंहिंजा रब मां तुझे अमान में थो अचां। इस्तिआज़े जे करे मुस्तक़बिल ठीक थी वेंदो। आहे को सुभान अल्लाह चवण वारो आहे को तव्हां मुंहिंजा जेको चवे त मां इन्हनि चइनी शयुनि ते अमल कंदुसि। कहिड़ा कहिड़ा इंशाअल्लाह त जवान ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चइजो इंशाअल्लाह। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर। ये को ताज़ो महीनो गुजरे रबीउल अव्वल इन रबीउल अव्वल के महीने में सरकार तो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी है। तो की खबर है तो जैसी त मदीने जो मीर दुनिया में ना आयो हो हर तरफ अंधेरो हो जॾहिं मुझे साईं कदम रखिया दुनिया में हर तरफ रोशनी फैलजी वई। आहे को मदीने जे मीर जो दीवानो जो सुभान अल्लाह चवे आहे को मुझे मिठड़े मोहम्मद मीर जो परवानो जो सुभान अल्लाह चवे। मदीने जो मीर ना आयो हो हजरत अबू बकर भी मौजूद हो अबू जहल भी मौजूद खबर न पे पई सचो केड़ो आ कूड़ो केड़ो आ वफादार केड़ो आ गद्दार केड़ो आ जॾहिं मुंहिंजो साईं दुनिया में आयो खबर पई हजरत अबू बकर वफादारा अबू जहल गद्दारा हजरत अबू बकर अल्लाह जो भी प्यारो आ अल्लाह जे रसूल जो भी प्यारो आ अबू जहल अल्लाह जो भी तड़ियला अल्लाह जे रसूल जो भी तड़ियला जॾहिं मुंहिंजो साईं दुनिया में आयो खबर पई अबू बकर जन्नतिन जो सरदार आ अबू जहल जहन्नम जो सरदार आ अमर आमीना शांति फरमाए
मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बदर मुबारक में हाओ अमर आमिना शांति फरमाए इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खातमुल अंबिया हो मदीने जो मीर जे बारे में रब जे कुरान आवादो दिनो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब्बे कायनात फरमायो मुझा महबूब ओ मदीने जा मीर मां अल्लाह तो के रहमत बढ़ाई करे मोकलियो मुझो पाक नबी इंसान जे ला तो रहमत बन जी आयो मुझो पाक नबी फरिश्ता जे ला बे रहमत बन जी आयो मुझो पाक नबी जिन्न जे ला बे रहमत बन जी आयो मुझो पाक नबी जानवर जे ला बे रहमत बन जी आयो मुझो पाक नबी पखी जे ला बे रहमत बन जी आयो ओ मखदूम बिलावल वारो मुझो साईं तो रहमत पर जाते मुझे साईं जा कदम लगंदा उते बे रब जे रहमत जो वड फड़ो मी हो वसी पांदो हो अगर मुझो साईं मक्के में आ खुदा जी रहमत मक्के में आ अगर मुझो साईं मदीने में आ खुदा जी रहमत मदीने में आ अगर मुझो साईं बदर में आ खुदा जी रहमत बदर में आ अगर मुझो साईं ओहद में आ खुदा जी रहमत ओहद में आ अगर मुझो साईं खंदक में आ खुदा जी रहमत खंदक में आ मुझो साईं खैबर में आ खुदा जी रहमत खैबर में आ अगर मुझो साईं गारे हिरा में आ खुदा जी रहमत गारे हिरा में आ अगर मुझो साईं गारे सौर में आ खुदा जी रहमत गारे सौर में आ अज मदीने जो मीर पंजन प्यारन सा पंजन यारन सा सोने अबू बकर सा सोने उमर सा केड़ो अबू बकर केड़ो उमर जेला मुझे पाक नबी फरमायो लिकुल नबीर वज़ीरान मिन अहली समाई व वज़ीरान मिन अहलिल अर्ज़ी फअम्मा वज़ीराया मिन अहली समाई फजिब्राईल व मीकाईल व अम्मा वज़ीराया मिन अहलिल अर्ज़ी फअबू बकर व उमर। नबी जंदो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी कायनात जो महदार नबी अल्लाह जो दिलबार नबी जंदो अफसर शाफी माशर साक़ी कौसर बुलंदो बाला गदर रहमत जो समंदर मुझे पाक नबी फरमायो अल्लाह से हर नबी के बवजीर आसमान मादी दुआ बवजीर जमीन मादी दुआ मुझे पाक नबी फरमायो अल्लाह सही के मां मोहम्मद अमी रखे आसमान मा वजीर दिना एकड़े जो नालो अबू बकर बे जो नालो उमर ऐ मुझे पाक नबी फरमायो अल्लाह के मां मोहम्मद अमी रखे जमीन मा वजीर दिना एकड़े जो नालो अबू बकर बे जो नालो उमर केड़ो अबू बकर मक्के में मुझे साईं संगदा मदीने में मुझे साईं संगदा बदर में मुझे साईं संगदा ओहद में मुझे साईं संगदा खंदक में मुझे साईं संगदा केड़ो अबू बकर मुझे साईं सा एडो प्यार कंदो हो एडो प्यार कंदो हो एडो प्यार कंदो हो अर्ज़ तो करे क़िबला मुके टे शयूं ॾाढियूं प्यारियूं हुयूं मुझे पाक नबी फरमायो अबू बकर बयान कर जनाब अबू बकर अर्ज़ तो करे क़िबला मुके पेरी शइया प्यारी आ मुके पेरी शइया महबूबा अन्नज़रु इला वजह रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब अबू बकर अर्ज़ तो करे क़िबला मुके पेरी शइया प्यारी आ अखियों में अबू बकर जो हुजन चेहरो तवां जो हुजे तो के ड्रामा प्यारा तो के गाना प्यारा लेकिन अबू बकर के पहले नंबर थे मुझे मिठड़े मोहम्मद अमीर जो चेहरो प्यारो आ जनाब उमर तो फरमाए मदीने जे मीरा साखे सुबह जी नमाज पढ़ाई
जनाब उमर तो फरमाए मदीने जो मीर सुभाणी नमाज का बाद में पंजे घर जे तरफ रवानो थियो। जनाब उमर तो फरमाए थोड़ो वक्त गुजरियो। जनाब अबू बकर मिठे मोहम्मद अमीर जे दरवाजे ते आयो। मुझे साईं जो दरवाजो खड़कायो थे। मुझे सही बाहर निकतो। जनाब अबू बकर साईं के सलाम अर्ज कियो। साईं सलाम जो जवाब दिनो। जनाब उमर तो फरमाए मां ॾिसां पियो जनाब अबू बकर मुझे साईं जे चेहरे की ज़ियारत पे करे। मुझे पाक नबी सोने अबू बकर दे तके पियो। जनाब उमर तो फरमाए नको मुझे आका गाल्हाए पियो, नको अबू बकर गाल्हाए पियो। जनाब उमर तो फरमाए थोड़ो वक्त गुजरियो। मुझे आका घर जे तरफ रवानो थियो। जनाब अबू बकर घर जे तरफ रवानो थियो। जनाब उमर तो फरमाए सुबह थियो फजर की नमाज थी। फजर की नमाज का बाद में पाक नबी के अर्ज के क़िबला मके रात वारो मंजर समझायो। मुझे पाक नबी फरमायो उमर केड़ो मंजर। जनाब उमर आओ तो करे क़िबला हजरत अबू बकर तव्हां जे दरवाजे ते आयो। तव्हां जो दरवाजो खड़कायो थई। तव्हां बाहर निकता हो। तव्हां के सलाम अर्ज कयो थई। तव्हां सलाम जो जवाब दिनो। क़िबला को अबू बकर तव्हां जे चेहरे की ज़ियारत पे करे। तव्हां अबू बकर दे तकियो पिया। क़िबला तो तव्हां पंहिंजे घर जे तरफ रवाना थियो। अबू बकर पंहिंजे घर जे तरफ रवानो थियो। क़िबला छा मंजर हो। क़िबला छा ॻाल्हि ही। क़िबला छा मसलो हो। मुझे पाक नबी फरमायो उमर तव्हां के बुख लगंदी आ पुछा कंदा हो घर में मानी आहे त ॾियो। जॾहिं जवाब मिलंदो आहे कुझु कोन्हे को पाड़े वारनि जा कड़ा खड़काईंदा हो। ओ उमर जॾहिं मुंहिंजे अबू बकर के बुख लगंदी आहे पुछा कंदो आहे घर में आहे त कुझु ॾियो। जॾहिं जवाब मिलंदो आहे कुझु कोन्हे को। उमर अबू बकर मां मोहम्मद अमीर जे दरवाजे ते ईंदो। जनाब उमर अर्ज़ कयो क़िबला तव्हां खां अबू बकर मानी भी कान घुरी आहे, पानी भी कोन घुरियो आहे। क़िबला पोइ छा मंजर हो। मुंहिंजे पाक नबी फरमायो उमर जॾहिं मुंहिंजो अबू बकर मां मोहम्मद अमीर जे चेहरे जी ज़ियारत कंदो आहे मुंहिंजे अबू बकर जी बुख भी ख़त्म थी वेंदी आहे, उन भी ख़त्म थी वेंदी आहे। तंहिंजे करे के अल्लाह जे बंदे चयो आहे न परवाने को चिराग और बुलबुल को फूल बस। परवाने को चिराग और बुलबुल को फूल बस और सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। जनाब अबू बकर अर्ज़ तो करे क़िबला मूंखे पहिरीं शइ इहा प्यारी आहे अखियूं मुंहिंजो हुजनि चेहरो तव्हांजो हुजे। क़िबला मूंखे ॿी शइ इहा प्यारी आहे माल मां अबू बकर जो हुजे हथ तव्हांजा हुजनि। हिकिड़ी जंग लगी आहे उन जंग जे मौके ते मुंहिंजे पाक नबी चंदे जो ऐलान कियो आहे, चंदे जी अपील कई आहे। अल्लाह अकबर कबीरा मुंहिंजे साईं जा सहाबी नेकी जे कम में रीस कंदा हुआ, सवाब जे कम में रीस कंदा हुआ। जनाब उमर तो फरमाए उन ॾिहाड़े ते मां वापार कयो हो, वापार मां ॾाढो नफ़ो थियो आहे। जनाब उमर तो फरमाए मुंहिंजे दिल में ख्याल आयो आहे हर दफ़े अबू बकर मां खां नेकी जे कम में गोई खणी वेंदो आहे। अॼु गोई खटियांसि। जनाब उमर तो फरमाए साहबी सगोरा ईंदा वञनि पिया, चंदे रखदा वञनि पिया। साहबी सगोरा ईंदा वञनि पिया, चंदे रखदा वञनि पिया। जनाब उमर तो फरमाए मां मिल्कियत के बाद कयो आहे, ॿ हिस्सा कयो आहे, ॿ टुकड़ा कयो आहे। अब अल्लाह जे नाले ते खणी आयो आहे, अब घर लाइ छॾे आयो आहे। जनाब उमर तो फरमाए मां त हज़रत अबू बकर जे इंतज़ार में होसि। जनाब उमर तो फरमाए थोड़ो वक्त गुजरियो आहे, हज़रत अबू बकर आयो आहे, सामान जी ॻंढ खणी आयो आहे, बिछड़े मोहम्मद अमीर जे कदमनि में रखे। मुंहिंजे पाक नबी फरमायो उमर तोड़े हाल हवाल केतिरो खणी आए केतिरो छॾे आए। जनाब उमर आओ तो करे क़िबला मिल्कियत के बाध कयो आहे, मिल्कियत के ॿ हिस्सा कयो आहे, मिल्कियत के ॿ टुकड़ा कयो आहे। अधु अल्लाह जे नाले ते खणी आयो आहे, अधु बच्चन जे लाइ छॾे आयो आहे। मुंहिंजे पाक नबी फरमायो अबू बकर तोड़े हाल हवाल केतिरो खणी आयो आहे।
केतरो बच्चन ला छड़े आयो जनाब अबू बकर आओ तो करे किबला घर में जेको भी माल हो सारो मेरे सेड़े तवाजी खिदमत में खड़ी आयो मुझे पाक नबी फरमायो अबू बकर अल्लाह तो के खुश करो अबू बकर पर बच्चन जो भी हक जनाब अबू बकर अरो तो करे किबला बच्चन के अल्लाह जे रसूल जो नालो खोड़ थन ते जे करे के अल्लाह जे बंदे चो सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया के बाहरे कौम में धड़क सबने मालो जर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्फ जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुर्ता ला के धर दिया जनाब अबू बकर आओ तो करे किबला मुके त्रिश या प्यारिया आयशा न्याणी मां अबू बकर जी हुजे रानी तवां जी हुजे केड़ी मुझी अमड़ आयशा मुझे साईं के एडी प्यारी होंदी ही मुझे साईं के एडी प्यारी होंदी ही जो मदीने जो मीर प्यार मां अमड़ आयशा के हुमेरा भी चवंदो हो अमड़ आयशा एडी अजमत वारिया अमड़ आयशा एडी शान वारिया अमड़ आयशा एडे रुतबे वारिया है जने बदर दी जंग लगी आ मुझे साईं अमड़ आयशा जी पोती अमड़ आयशा जो रो मदीने जी साईं मुजाहिदन के झंडो करे दिनो रब जी जात जो कसम सोनो अबू बकर मुझे साईं जो आशिक हो अमड़ आमिना शांति फरमाए जने मिठो मोहम्मद करीम मुझे बदन मुबारक में हो अमड़ आमिना शांति फरमाए मां गालाइंदी हम मुझे वात मां खुशबू निकरंदी ही पगर निकरंदो हो पगर में खुशबूदार बनदी निकरंदो हो जे रस्ते ता गुजर कंदी हम उन रस्ते दे जण को अतर जो छिनकार करे वीनो हो अमड़ आमिना शांति फरमाए एक दफे ख्वाजा अब्दुल मुतल्लब मां के संग क्यों ख्वाजा अब्दुल मुतल्लब मां के जो आमिना तो मुझे प्यारे पुत्र अब्दुल्ला जी घरवारिया आमिना तो जो मुर्स मरी हो आमिना जो मुर्स मरी हो जो उनके इया गाल सोहे नथी उनके इया गाल जुगाए नथी खुशबूदार अतर हणी करे बाहर निकरे आमिना जने मां बाहर निकरा तो मानो मां के मयारू तो जन तो वारी नो खुशबूदार अतर हणी करे बाहर थी निकरे आमिना अज कांपो अतर हणी करे बाहर न निकरंदी कर अमड़ आमिना शांति फरमाए जे जो ख्वाजा अब्दुल मुतल्लब मां के ये चयो मुझे अखिन मजा पानी निकरी आयो मां जरे सलामत में आई मां जो ख्वाजा मां तो अतर डिठोई कोने को ये तो मिठे मोहम्मद अमीर जी बरकत है ख्वाजा मां गालाया थी मुझे बात मां खुशबू थी निकले पगर तो निकले पगर भी खुशबूदार बनजी तो निकले ये रस्ते ता गुजर थी क्या उन रस्ते दे जण को अतर जो छिनकार करे तो वने अमड़ आमिना शांति फरमाए मिठे मोहम्मद करीम मुझे बदर मुबारक में हो मोटर कोना उन जमाने में नलका कोना उन जमाने में खुयता पानी भरबो हो अमड़ आमिना शांति फरमाए रसो शान होंदो हो पानी हेठ होंदो हो बाल्टी मुझे हाथ में होंदी ही अमड़ आमिना शांति फरमाए मदीने जे मीर जे बरकत जे करे पानी तरे मां निकरी करे किनारन ते अची करे मुझो इस्तकबाल कंदो हो अमड़ आमिना शांति फरमाए मिठो मोहम्मद करीम मुझे बदर मुबारक में होनो हो अमड़ आमिना शांति फरमाए कने के कमे कारे माखे ताक मंझन जो निकलो पांदो हो गर्मी जी मौसम होंदी ही गर्मी जी शिद्दत होंदी ही अमड़ आमिना शांति फरमाए मिठे मोहम्मद अमीर जे बरकत जे करे माजे मथा झुड़ थी वेंदो हो अमड़ आमिना शांति फरमाए मिठो मोहम्मद करीम मुझे बदर मुबारक में होंदो हो अमड़ आमिना शांति फरमाए कने के कमे कारे माखे माटन जे घर वनो पवंदो हो अमड़ आमिना शांति फरमाए कने कने को पत्थर या भीतर मुझे कदमन जे हेठा ईंदो हो मदीने जे मीर जे बरकत जे करे
मदीने जे मीर जे सदके वो पत्थरियां भीतर पानी बन जी वींदो हो। अमन आमिना शांति फरमाए जे जो मदीने जे मीर जे विलादत जो वक्त करीब थियो। अमन आमिना शांति फरमाए गुरबत जो जमानो हो, मिस्कीनी जो आलम हो, एतरा पैसा भी कौन हो जो दिए में तेल विछरायो। अमन आमिना शांति फरमाए ये जो मिठड़े मोहम्मद अमीर जी विलादत थी आ मुझे सजो घर नूर सा मुनव्वर बन जियो आ। अमन आमिना शांति फरमाए ये जो मिठे मोहम्मद जी विलादत थी आ के भी आवाज आयो मुझे महबूब के तड़करा जी जरूरत काने का। असा पाजे महबूब के तड़कराए पे मोकलियो आ के भी आवाज आयो मुझे महबूब के सुर में पारों की जरूरत भी काने का। असा पाजे महबूब के सुर में पाराए पे मोकलियो आ के भी आवाज आयो मुझे महबूब जे नाड़े जे कपड़ की जरूरत भी काने का। असा पाजे महबूब जो नाड़ो भी कपड़ा पे मोकलियो आ के भी आवाज आयो मुझे महबूब के तो हर करां की जरूरत भी काने का। असा पाजे महबूब के तो हर कराए पे मोकलियो आ। अमन आमिना शांति फरमाए कि जो मदीने जे मीर जी विलादत थी आ सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर जे तरफ तकियो मुझी रब निकरी वई आ। एड़ो सोनो तमा आमिना डिठो ही कोने को हसीन खोड़ा असन मोजो मिठो मोहम्मद जमील खोड़ा अजमल मोजो मिठो मोहम्मद फाजिल खोड़ा अफजल मोजो मिठो मोहम्मद कामिल खोड़ा अकमल मोजो मिठो मोहम्मद। अमर आमिना शांति फरमाए कि जो मिठे मोहम्मद जी विलादत थी आ। अमर आमिना शांति फरमाए मां हुजूर जे चेहरे जे तरफ तकियो मुझी रड़ निकरी वई आ। एड़ो सोनो तवा आमिना डिठो ही कोने को थोड़ो वक्त गुजरियो आ। जनाब अबू तालिब आयो आ। जनाब अबू तालिब चवण लगो एड़ो सोनो मां बिना हे डिठो थोड़ो वक्त गुजरियो आ। जनाब अब्दुल मुत्तलब आयो आ। जनाब अब्दुल मुत्तलब सच दे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर जे तरफ तके चवण लगो रब जी साथ जो कसम एड़ो सोनो मां अब्दुल मुत्तलब भी ना हे डिठो थोड़ो वक्त गुजरियो आ। ये गालियो हलन पयो हेडा अमन आमिना साण चयो मां भी सोनो ना हे डिठो। जनाब अबू तालिब चवण लगो मां भी सोनो ना हे डिठो। जनाब अब्दुल मुत्तलब चवण लगो मां भी सोनो ना हे डिठो। जनाब जिब्रील अचियो जनाब जिब्रील चवण लगो कल्लब तो मशारिकल अरज़ी व मगारिबहा लम अरा अहदना अहसना अजमला अकमला अथियाबा मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चो सुभान अल्लाह दाड़ियां चवनो सुभान अल्लाह। जनाब जिब्रील चवण लगो तो छा डिठो माता आदम सफीउल्लाह भी डिठो चवनो सुभान अल्लाह। माता नूह नजीजुल्लाह भी डिठो माता दाऊद खलीफतुल्लाह भी डिठो माता मूसा कलीमुल्लाह भी डिठो माता ईसा रूहुल्लाह भी डिठो माता इब्राहिम खलीलुल्लाह भी डिठो माता इस्माइल ज़बीहुल्लाह भी डिठो मां जनाब याकूब भी डिठो मां जनाब यूनुस भी डिठो मां हसीनन जो बादशाह जनाब यूसुफ भी डिठो। जनाब जिब्रील चवण लगो कल्लब तो मशारिकल अरज़ी व मगारिबहा लम अरा अहदना अहसना अजमला अकमला अतियाबा मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जनाब जिब्रील चवण लगो मां सॼी काइनात के डिठो मिठे मोहम्मद जेरो सोनो मां जिब्रील भी नाहे डिठो। अञा ये ॻाल्हियूं हलन पयो रब जे तरफां के भी आवाज आयो ओ दुनिया जा इंसान मुझे महबूब जेरो सोनो काथे ॾिसंदो जे ढांचे में मां पंहिंजे महबूब के बणायो हो वो ढांचो ही तोड़े छॾियो अथव। वो मदीने जो मीर एडी अज़मत वारो आ एडे रुतबे वारो आ तो मां जहिड़ा किरोड़े माण्हू गॾिजल मुंहिंजे साईं जो शान मथे आ।
पर वक्त जे वलीअ जो शान भी मथे आ हाणे दुनिया जे वलीयन के गड कर इत गौस जो शान मथे आ दुनिया जे गौसन के गड कर इत कुतुब जो शान मथे आ दुनिया जे कुतुबन के गड कर एक अब्दाल जो शान मथे आ दुनिया जे अब्दालन के गड कर एक तबा ताबई जो शान मथे आ दुनिया जे तबा ताबईन के गड कर एक ताबई जो शान मथे आ हाणे दुनिया जे ताबईन के भी गड कर तबा ताबईन के भी गड कर गौसन के भी गड कर कुतुबन के भी गड कर अब्दालन के भी गड कर पीरन फकीरन आलिमन मुहद्दिसन के भी गड कर कारे रंग वाले बिलाल जो शान सबनी का मथे आ हजरत बिलाल तवज्जो रंग जो कारोवा शकिल जो कोझो आवार घुंडीदार थस पर हुजूर जो सच्चो आशिक हजरत बिलाल साईं इश्क़ रसूल में मारा तो था वो हजरत बिलाल जिन्हें मुझे आका को फतह मुझे आका फरमायो बिलाल अज खुशी जो दिहाड़ो हा बिलाल अज मुसलमानन के फतहयाबी नसीब थी कामयाबी नसीब थी बिलाल अज मोहम्मद के दिल से चले तो तू काबतुल्लाह के छत्ते चढ़ी अजान आए को सुभान अल्लाह चवण वारो ॾाढिया ॻाल्हायो जॾहिं हज़रत बिलाल साईं मदीने जे साईं जो हुक्म जी तामीर ऐं तकमील कंदे जॾहिं काबतुल्लाह जे छत ते चढ़ियो साईं खे अर्ज़ थो करे साईं तव्हांजो हुकुम आहे तव्हांजो आर्डर आहे तव्हांजो कानून आहे जॾहिं अज़ान चयो त काबे जे साम्हूं जेको काबे जे तरफ़ चहिरो करे अज़ान न चवंदो उनजी अज़ान क़बूल न थींदी साईं मां त काबतुल्लाह जे छत ते चढ़ियो वेठो साईं मां काॾे बि करे बांग चवां मुंहिंजे साईं फरमायो बिलाल मां तुंहिंजे रुतबे तां सदके वञा बिलाल मां तुंहिंजे शान तां सदके वञा बिलाल मां तुंहिंजे मकाम तां सदके वञा मुंहिंजे पाक नबी फरमायो बिलाल घबराई छो थियो बिलाल परेशान छो थी बिलाल मायूस छो थी बिलाल तू मां मोहम्मद मीर ॾे मुंह करे बांग अल्लाह अकबर जब हज़रत बिलाल सिंह काबतुल्लाह जे छते चढ़ियो मक्के जे सरदारन के तकलीफ थी मक्के जे रईसन के मक्के जे भोतारन के मक्के जे नवाबन ऐं मक्के जे खानन के चवण लगा रंग जो कारो आ शकिल जो कोझो आ वार गुंडीदार अज काबतुल्लाह जे छते चढ़ी अजान थो चे ऐं मुंहिंजे साईं जे ज़माने में वॾा भांगा टे हा भांगा तो सरदार हज़रत बिलाल हो ॿियो भांगो हो हज़रत अबू महज़ूर ॿियो भांगो हो हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मख्तूम असांजी भांग हज़रत बिलाल वटां बि साबित आहे हज़रत अबू महज़ूर वटां बि साबित आहे त हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मख्तूम वटां बि साबित आहे ॾाढिया चओ सुभान अल्लाह गॾिजी ॻाल्हायो दिल सां ॻाल्हायो मक्के जे सरदारन के जन तकलीफ थी चवण लगा रंग जो कारो शकील जो कोझो वार घुंडीदार अज काबतुल्लाह जे छत ते चढ़ी अजान थो चाहे बिलाल रब खे केॾो प्यारो हो जॾहिं मक्के जे सरदारन मक्के जे रईस मक्के जे भोतारन बदकलामी कई गुत्था लफ़्ज़ ॻाल्हायो अल्लाह हज़रत बिलाल जे अज़मत ते क़ुरान लाथो आए को सुभान अल्लाह चवण वारो तवेझे वारा ही कोन था चो हो परे वारा कीअं चवंदा दिल जे मोहब्बत सां चो सुभान अल्लाह रब बिलाल जे अज़मत ते क़ुरान लाथो चो सुभान अल्लाह रब कायनात फरमायो या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा सुभान अल्लाह में सुस्ती आ ॾाढिया चो सुभान अल्लाह रब कायनात फरमायो या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व कबाइल लिताअरफू इन्न अक्रमकुम
इंदल्लाहि अत्काकुम इन्नल्लाह अलीमुल खबीर। अल्लाह मक्के जे सरदारन के जण जवाब थो दे, मक्के जे रईसन के, मक्के जे फौतारन के, मक्के जे नवाबन के। रब्बे कायनात फरमायो या अय्युहन्नास खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा। आई काथे अल्लाह से कुरान पाक में फरमाओ या अय्युहल्लज़ीना आमनू। आई काथे या अय्युहन्नास, थोड़ा तवज्जो। या अय्युहल्लज़ीना आमनू माना मुसलमानन के खिताब, कलमे वारन के, तौहीद वारन के। या अय्युहन्नास इनमें अल्लाह से सजी दुनिया के मखलूक के खिताब तो करे। मुवहिद बेचिया, मुशरिक बेचिया, सुन्नत जा ताबेदार बेचिया, बिदअत जा परस्तार बेचिया, हर किस्म जा मानू बेचिया। या अल्लाह सजी कायनात के हदत बिलाल की अज़मत को समझे तो सुभान अल्लाह। गर्जी गलायो, दिल सा गलायो। रब्बे कायनात फरमायो ओ दुनिया जा इंसानों मां अल्लाह तवा के पैदा कयो। पैदा के क्यों डाड़िया बुलंद आवाज़ से पैदा के क्यों? हर जगह ते मौजूद केर, वाजिबुल वजूद केर, अल्लामुल गुयूब केर, नफे ऐ नुकसान जो मालिक केर, मौत ऐ हयाती जो मालिक केर, इज्जत ऐ जिल्लत जो मालिक केर, पुत्रन जण वारो केर, धैर जण वारो केर। अच रब जे कुरान आवाज़ो दिनो उदऊनी अस्ताजिब लकुम। चलो सुभान अल्लाह। रब तो फरमाए मोजा बंदा माके सदकर, माके सदकर तमा तो के चीज सा जवाब दींदुम। या अल्लाह को कलंदर के सदे थो, को फिदाई के सदे थो, को सत्तर सरमस्त के सदे थो। अचो रब जे कुरान आवाज़ दिनो वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यंफउका वला यज़ुरुका फ़इन फ़अलता फ़इन्नका इज़्म मिनज़ ज़ालिमीन। रब तो फरमाए न सॾिजां ॿियनि खे, चवनो सुभान अल्लाह। रब तो फरमाए न सॾिजां ॿियनि खे। रब तो फरमाए ॿियनि जे तो में नफ़ो भी ना है, नुक़सान भी ना है। रब तो फरमाए जेकॾहिं ॿियनि खे सॾींदे त पोइ तूं ज़ालिमनि मां बणिजी वेंदे। वरी रब जे क़ुरान आवाज़ो ॾिनो यख़्लुक़ु मा यशाउ व यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानन व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा। अल्लाह जे नबी कंहिंखे सॾियो ॾाढिया? जनाबे आदम अरफात जे मैदान में कंहिंखे सॾियो? जनाबे नूह बेड़े जे विच में कंहिंखे सॾियो? जनाबे मूसा नील जे छोलनि में कंहिंखे सॾियो? जनाबे ईसा फाही जे फंदे ते कंहिंखे सॾियो? जनाबे इब्राहिम बाहि जे आराह में कंहिंखे सॾियो? जनाबे इस्माइल छुरी जे हेठां कंहिंखे सॾियो? जनाबे याकूब बच्चे यूसुफ के जुदाई में कंहिंखे सॾियो? जनाबे यूसुफ मिस्र के कैद खाने में कंहिंखे सॾियो? जनाबे यूनुस मच्छी के पेट में कंहिंखे सॾियो? जनाबे अयूब बीमारी जी हालत में कंहिंखे सॾियो? तू कंहिंखे सॾींदे? ॾाढिया ॻाल्हि आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ, तवज्जो कर। जकॾहिं के हमराह जा लक्षण भला, किरदार भलो अथसि, ये अहम पॉइंट है जेका तव्हांजे साम्हूं थो रखां कि हमराह जा किरदार भला, लक्षण भलो, अखलाक सुठो, पर ईमान कोन अथसि, इहो शख्स कामयाब नथो थी सघे। अॻ में ईमान, अॻ में अक़ीदो आहे। अल्लाह से कुरान में छा फरमायो? फमन काना यरजू लिका रब्बिही। सुभान अल्लाह में सुस्ती आहे, थकी पिया जान छॾिया।
मोहब्बत से वेठा हो तो दिल जे मोहब्बत से चवंदा हलो सुभान अल्लाह। रब तो फरमा फमा कान यरजू लिका रब्बिही फलयअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। रब तो फरमाए के मुझे बांधे जो यो इरादो यो ख्याल यो गुमाना उनके मैदान क़यामत में मां अल्लाह जी ज़ियारत नसीब थे, मां रब जो दीदार नसीब थे, मां रब जी मुलाकात नसीब थे। और रब तो फरमाए पक मकदो मां अल्लाह पांजो दीदार कराइंदो मास। तवानी दिल चवे थी त क़यामत वारे ॾिहाड़े तां के अल्लाह संजो दीदार नसीब थे। चवे थी ॾाढे ॻाल्हायो अब दिल चवे थी ने क़यामत वारे ॾिहाड़े अल्लाह साईं जो दीदार नसीब थे। रब तो फरमाए तो पक मत तव्हां कयो मां अल्लाह पाण तव्हां के दीदार कराए। पहले नंबर ते ईमान अकीदो, बे नंबर ते अमाल सालिहा। मारे तवज्जो कर। अबू जहल मक्के में तो रहे। अबू जहल काथे रहंदो हो? ॾाढे ॻाल्हायो गर्जी ॻाल्हायो। मक्के में अबू जहल ऐं उनजी पार्टी काबे जो तवाफ भी कंदा हा, ज़मज़म जो पानी भी पींदा हा, मुसाफिरन जी ख़िदमत भी कंदा हा, मुसाफिरन के खीर भी प्यारींदा हा, मुसाफिरन के सतू खाराईंदा हा, गिलाफ़े काबा के पकड़े करे दुआऊं भी घुरंदा हा, हजर अस्वद के भी चुमींदा हा। अबू जहल काबे जो मुजावर भी हा, पर अकीदो ठीक न हो, कम तमाम भला पर अकीदो ठीक न हो। रब कुरान में फरमायो उलाइकल लज़ीना कफरू बिआयाति रब्बिहिम। सुभान अल्लाह में ॾाढी बखली था कयो, दिल जे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। रब तो फरमा उलाइकल लज़ीना कफरू बिआयाति रब्बिहिम वलिक़ाइही फहबितत अअमालुहुम फला नुकीमु लहुम यौमल क़ियामति वज़ना। रब तो फरमाई अबू जहल वारा काबे जो तवाफ भी कन था, ज़मज़म जो पानी भी पियन था, मुसाफिरन जी ख़िदमत भी कन था, मुसाफिरन के खीर भी प्यारन था। रब तो फरमाए इनन के ईमान कोने। रब तो फरमाए हाने इनन जे अमलन जी मां रब के काई परवाह काने का, इनन जा अमल चट करे छड़ींदुम मैदान क़यामत में। इनन के मां अल्लाह जो दीदार भी नसीब न थींदो, इनन जे अमलन जी दौर ही न थींदी। अब ईमान नांदो बच्चा अब ॻाल्हायो चवंदा अब बच्चा और हज़रत अबू तालिब मुझे सही जो प्यारो चाचा वफादार चाचा मुझे सही से ॾाढी मोहब्बत कंदा हा। हज़रत अबू तालिब जेको चवंदो हो मुझे भाट मोहम्मद ते चको आगुर खणंदो आगुर कपींदो जेको मुझे भाट मोहम्मद ते बाह खणंदो बाह कपींदो मास, जेको मुझे भाट मोहम्मद ते हमला कंदो थाने कटी वठंदो एडो हुजूर जो आशिक। लेकिन कलमू न पढ़ी जने जनाब अबू तालिब जहान छड़े तो अल्लाह अकबर पेरांदी का अली सेरांदी का नबी। सुभान अल्लाह में सुस्तिया मां कोशिश तो क्या हाने मिनटन में पांचो बयान खत्म तो क्या जने जनाब अबू तालिब है जहान तो चले पेरांदी का अली सेरांदी का नबी। मुझे पाक नबी फरमायो चाचा इल्लल्लाह अशहदु लक बिहा यौमल क़ियामा। मुझे साईं फरमायो चाचा कलमो पढ़ जन्नत हलोवी ने, चाचा कलमो पढ़ जन्नत हलोवी ने। चाचे इनकार कयो बिरादरी वारा खिलंदा मिट माइट खिलंदा भाड़ी तू अबू तालिब के तो जहन्नम जी पाई कबूला लेकिन कलमो को न भरींदुस। जने चाचे इनकार कयो मदीने जे साईं जे अखिन मां पानी निकरी आयो। अल्लाह जनाब जिब्रील के मोकलियो ओ जिब्रील वञो मुझे महबूब के चो मुझा महबूब तू रोए छो थो।
मुझा महबूब तो पांजो कम पूरो कियो इन्नका ला तहदी मन अहबबता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। रब तो फरमाए मुझा महबूब तो जो यो कमा मानुन के बुधाए जन्नत जो रस्तो था, जहन्नम जो रस्तो था, हिदायत जो रस्तो था, गुमराही जो रस्तो था, कामयाबी जो रस्तो था, नाकामी जो रस्तो था। बाकी हिदायत या न दिया यो बे जो कम ना है यो मां के लिए अल्लाह जो कम। अब कलमू न पढ़ी बच्चो हेरा हजरत नूह हजरत लूत भाई अल्लाह जा प्यारा नबी हजरत नूह हजरत लूत भाई अल्लाह जा प्यारा नबी है। लेकिन हजरत नूह हजरत लूत के घरवार ईमान ना तौहीद जो पैगाम कबूल न कियो, मुवहिदानी न थियो, मुशरिकानी थी पयो। रब कुरान में तो फरमाए तम हजरत नूह हजरत लूत के घरवारी के जहन्नम में उछला छड़े। और जॾहिं कलमो पढ़ी ईमान आ नहीं तो फिरौन जी ज़ाल बीबी आसिया जेरे जन्नत की रानी बन जी वई। फिरौन बनो जालिम हो, फिरौन बनो सरकश हो, फिरौन दावा कंदो हो अना रब्बुकुम आया। ये फिरौन चवंदो हो मत वञो वॾो रब सजदो मोजो कयो, रुकू मोजो कयो, मावाणुन के मारी दे भी आया, जियारी दे भी आया। बीबी आसिया फिरौन के चयो फिरौन खबरदार रब तू नहीं रब उहो आ जेको मूसा जो रब आ। सुभान अल्लाह में सुस्ती आ दाड़िया चो सुभान अल्लाह। फिरौन चो आसिया ये न कर बाकी मञणो पवंदी, इकरार करणो पवंदी। आसिया चो फिरौन कुछ भी थी पे अल्लाह उहो आ जेको मूसा जो रब आ। चओ न सुभान अल्लाह, दाड़िया चो सुभान अल्लाह। फिरौन ज़ालिम हो चढ़ी पिया, बीबी आसिया के सीने पे दोरा दोरा पत्थर रखवाई। बीबी आसिया के इन हथन में किल होनाई, इन पैरन में किल होनाई, रक्त जा नार थी होया। मानू मीडिया आया बीबी आसिया की जो आसिया ये चाहे शरीफ लिया छा हेरा बंगला हेरी मिल्कियत हेरी जायदाद। बीबी आसिया चवे थी ये बंगला केड़े कम जा, यह मिल्कियत केड़े कम जी, ये महल केड़े कम जा जेमे रब के तौहीद जो नारो ही नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, नारे तकबीर। बीबी आसिया तेरे जहान छड़े थे इति मुझा रब मां तो कम बंगला नथी, मुझा रब मां तो कम महल नथी, मुझा रब तू माके जन्नत में नन्हड़ो घर दी जा। उलमा इकराम लिखियो है त क़यामत वारे दिहाड़े अल्लाह सही बीबी आसिया के जन्नत में घर तो नीदो पर घर वारो भी नीदो। मदीने के साईं फरमायो क़यामत वारे दिहाड़े बीबी आसिया जन्नत में मां मोहम्मद की रानी थी। अल्लाह अकबर। तौहीद जे करे, तौहीद जे करे, अकीदे जे करे पंहिंजो अकीदो ठीक कयो। ऐं मुझे पाक नबी फरमायो कलमे वारा ज़ालिमतों के टुकड़ा टुकड़ा करे छड़े, ज़ालिमतों के पाहे जे आराह में जला छड़े, ज़ालिमतों के फाही के फंदे पे लटकाए छड़े। मुझे पाक नबी फरमायो कलमे वारा रब जो दर छड़े करे के गैर जे सामने झुक जा, रब जो दर छड़े करे कब्रन जे सामने झुको, रब जो दर छड़े करे झंडन आई कंटन के सामने न झुको। तो खबरात जन अल्लाह पांजे महबूब के जन दुनिया में मोकलियो सुभान अल्लाह चओ चवा बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां जन अल्लाह पांजे महबूब के दुनिया में मोकलियो इलाको कहिड़ो ॾिनो वो इलाको सॼी कायनात में वधीक अज़मत वारो आए को हुजूर जो दीवानो जेको सुभान अल्लाह चवे।
अल्लाह जने पांजे महबूब के दुनिया में मोकलो, अरब में मोकलो तो वारो इलाको अजम, वारो इलाको अजम। अजम जी माना है गोंगो, अरब जी माना फसी ऐं बलीग। पछाड़ी में तांजी बेफजंगी गादी लगे। अजम जी माना गोंगो, अरब जी माना फसी हो बलीग। मुझे साईं भी फसी हो बलीग। अल्लाह जेको इलाको मुझे साईं के दिनो हो फसीहन बलीगन जो इलाको हो। अल्लाह पंजे महबूब के अरब में मोकले करे वरी मक्के में मोकलो। रब जे कुरान आवाज़ो दिनो लल्लज़ी बिबक्कत मुबारका। पक्का जेके तव्हां असां मक्का चवंदा हो माना उहो इलाको जेको दुनिया जे विच सेंटर ते हुजे। अल्लाह जी मशीयत इरादो कयो मुंहिंजे महबूब जे ख़त्म नबुवत जो नूर दुनिया जे विच ते चमके, सॼी दुनिया रोशन थी पाए। अल्लाह पंहिंजे महबूब खे अरब में मोकिले करे, मक्के में मोकिले करे वरी कुरैश में मोकिलियो। कुरैश जी माना पक्को पुख्तो, मुंहिंजो साईं में पंहिंजे इरादे में पक्को पुख्तो, नबी पे ताजे अज़ब में पक्को पुख्तो। अल्लाह जेको कबीलो मुझे साईं के दिनो हो वो भी पक्को पुख्तो। अल्लाह पाने महबूब के अरब में मोकले करे, मक्के में मोकले करे, कुरैश में मोकले करे, बनु हाशिम में मोकलो। हाशिम जी माना मेहमान नवाज, मुझो पाक नबी भी मेहमान नवाजो। अल्लाह मदीने जे मीर खे जनाब अब्दुल मुतल्लब जे घर मोकलो। जनाब अब्दुल मुतल्लब काबे जो मुतवल्ली हो, काबे जो चाबी बरदार हो, काबे जो संभालींदड़ हो। मुझे साईं सॼी दुनिया जो संभालींदड़ ॾाढो मिलियो आहे, काबे जो संभालींदड़ जनाब अब्दुल मुतल्लब खे 12 पुट हा। हिकिड़े पुट जो नालो अब्दुल उज़्ज़ा। अब थकी पिया या उन्वान पूरो क्या? अब अच्छा ख्याल है तव्हांजो? नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, नारे तकबीर। जनाब अब्दुल मुतल्लब के 12 पुट हा। हिकिड़े पुट जो नालो अब्दुल उज़्ज़ा हो, ये ॻाल्हि कीमती आहे। हिकिड़े पुट जो नालो अब्दुल उज़्ज़ा हो, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल मनाफ हो, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल हारिस हो, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल शम्स हो। मदीने जे मीर जे पाबे जे लाइ न अल्लाह अब्दुल उज़्ज़ा के चूंडियो आहे, न अब्दुल मनाफ के चूंडियो आहे, न अब्दुल हारिस के चूंडियो आहे, न अब्दुल शम्स के चूंडियो आहे। अब्दुल उज़्ज़ा जी माना पुट जो मानो, अब्दुल मनाफ जी माना पुट जो मानो, अब्दुल हारिस जी माना खेती जो मानो, अब्दुल शम्स जी माना सिज जो मानो। मां सदके वञा मदीने जे मीर खे अज़मत था, मदीने जे मीर खे शान था, मदीने जे मीर जे मकाम था। अल्लाह मदीने जे मीर जे बाबे जे लाइ न अब्दुल उज़्ज़ा जी चूंड कई आहे, न अब्दुल मनाफ जी चूंड कई आहे, न अब्दुल हारिस जी चूंड कई आहे, न अब्दुल शम्स जी चूंड कई आहे। अल्लाह मदीने जे मीर जे बाबे जे लाइ जनाब अब्दुल्लाह जी चूंड कई आहे। अब्दुल्लाह जी माना अल्लाह जो बानो, मुझे साईं बे रब जो बानो। रब जेको बाबो मुझे साईं के दिनो वो बे रब जो बानो। हाणी ॻाल्हि निकी आहे त ॿुधना, मदीने जे मीर जी अमर जी चूंड भी अल्लाह पाण कई आहे। मदीने जे मीर जी अमर जे बस्ती जी चूंड भी अल्लाह पाण कई आहे। मदीने जे मीर जे अमर जे कबीले जी चूंड भी अल्लाह पाण कई आहे। अल्लाह से मदीने जे मीर जी अमर जे लाइ अबवादी बस्ती के चूंडियो। अबवादी बस्ती शरीफन जी बस्ती हुई, दीनदारन जी बस्ती हुई। मुझे साईं भी शरीफ अल्लाह जेका बस्ती मुझे साईं जे अमर जे लाइ चूंडी आहे, शरीफन जी बस्ती हुई। उनमें खोड़ कबीला अल्लाह से बनो ज़ोरा कबीले के चूंडियो। ज़ोरा जी माना तरो ताज़गी, मुझे साईं भी तरो ताज़गी वारो। अल्लाह जेको कबीलो मुझे साईं जे अमर जे लाइ चूंडियो आहे वो भी तरो ताज़गी वारो। जॾहिं जनाब अब्दुल्लाह जवान थियो आहे, खोड़ औरत रिश्ते जे लाइ आयो। हिकिड़ी औरत जो नालो हरबा है, ॿी औरत जो नालो नवा है, टी औरत जो
नालो आमिना है। मसद के वञा मदीने जे मीर जे मकाम ता अल्लाह मदीने जे मीर जी अमर जे लाए न हरबा के चूंडियो आ न नवा के चूंडियो आ। अल्लाह मदीने जे मीर जी अमर जे लाए अमर आमिना के चूंडियो आ। आमिना दी माना अमन वारी मुझे साईं भी अमन वारो रब जेका अमर मुझे साईं के ॾिनी आ उहा भी अमन वारी आ। ॿार जमंदो आ नालो रखबो आ ॿार जमंदो आ ताईअ जी ॻोल्हा कबी आ। मां सदके वञा हुजूर जी अज़मत ता मदीने जे मीर जो नालो बि अल्लाह पाण रखियो। सुभान अल्लाह में सुस्ती आ दिल मोहब्बत सां सुभान अल्लाह। मुझे साईं जो नालो रब पाण रखियो। मुझे पाक नबी फरमायो अना मोहम्मद अना अहमद अना माही अना हाशिर अना आकिब। मुझे पाक नबी फरमायो मां मोहम्मद भी हाँ मां अहमद भी हाँ मां माही भी हाँ मां हाशिर भी हाँ मां आकिब भी हाँ। अल्लाह अकबर। मुझे साईं जो नालो ज़मीन ते मोहम्मद आसमान ते अहमद तौरेत में मोहम्मद इंजील में अहमद। मुझे साईं जो नालो भी अल्लाह पाण रखियो। दाई जी चूंड भी अल्लाह पाण कई पर दाई जे कबीले जी चूंड भी अल्लाह पाण कई। सुभान अल्लाह चओ तो चवां ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह से मदीने जे मीर जे दाई जे लाए बनु साद कबीले के चूंडियो। साद जी माना नेक बख्त मुझे साईं भी नेक बख्त। अल्लाह जेको कबीलो मुझे साईं जे ताईअ जे लाइ चूंडियो नेक वक्तन जो कबीलो हो। उनमें खोड़ औरत हो बस मैं शॉर्टकट तो क्या उनमें खोड़ औरत हो। अल्लाह मदीने जे मीर जे ताईअ जे लाइ अमड़ हलीमा के चूंडियो। हलीमा जी माना बुरदवार मुझे साईं भी बुरदवार। अल्लाह जेका दाई मुझे साईं जे लाइ चूंडी उहा भी बार जमंदो आ नालो रखदो आ ताईअ जो इन दाई जी ॻोल्हा कबी आ। वरी जॾहिं जवान थींदो आ शादी कराइबी आ मदीने जे मीर जूं घर वारियूं में अल्लाह पाण चूंडियो। मदीने जे मीर जा फर्ज़ंद में अल्लाह पाण चूंडिया। मदीने जे मीर जूं न्याणियूं में अल्लाह पाण चूंडियो। मुझे साईं जी हिकड़ी घरवार जो नालो खदीजा है। खदीजा जी माना हाजिन जी खिदमत करण वारी। मुझे साईं सॼी दुनिया जी खिदमत करण वारो घरवारी मिली आ हाजिन जी खिदमत करण वारी। हिकड़ी घरवार जो नालो सौदा है। सौदा माना आराम करण वारी। मुझे साईं भी आराम करण वारो घरवारी मिली आ उहा भी आराम करण वारी। हिकड़ी घरवार जो नालो आयशा है। आयशा जी माना जिंदा रहण वारी। मुझे साईं भी जिंदा रहण वारो घरवारी मिली आ उहा भी जिंदा रहण वारी। हिकड़ी घरवार जो नालो सफिया है। सफिया जी माना मुंतखब थियल। मुझे साईं भी मुंतखब थियल घरवारी मिली आ उहा भी मुंतखब थियल। मुझे साईं जी हिकड़ी घरवार जो नालो हफ्सा है। हफ्सा माना रातिन जो उठी करे रब के बाॾाण वारी। मुझे साईं भी रातिन जो उठी करे रब के बाॾाण वारो घरवारी मिली आ रातिन जो उठी करे रब के बाॾाण वारी। हिकड़ी घरवार जो नालो आहे उम्मे सलमा। सलमा माना सलामती वारी। मुझे साईं भी सलामती वारो घरवारी मिली आ उहा भी सलामती वारी। हिकड़ी घरवार जो नालो उम्मे हबीबा है। हबीबा जी माना प्यार करण वारी। मुझे साईं भी प्यार करण वारो घरवारी मिली आ उहा भी प्यार करण वारी। हिकड़ी घरवार जो नालो ज़ैनब आहे। ज़ैनब जी माना इस्तग़फ़ार करण वारी। मुझे साईं भी इस्तग़फ़ार करण वारो घरवारी मिली आ उहा भी इस्तग़फ़ार करण वारी। मुझे साईं जी हिकड़ी घरवार जो नालो केरिया केरे माना पाड़े वारनि जो ख्याल करण वारी। मुझे साईं सॼी दुनिया जो ख्याल करण वारो घरवारी मिली आ उहा भी पाड़े वारनि जो ख्याल करण वारी। मुझे साईं जे हिकड़े फर्ज़ंद जो नालो कासिम आ। मुझे साईं फरमायो इन्नमा अना कासिम वल्लाहु युती।
मुझे साईं फरमायो मां भी कासिमा बच्चो मिलो वो भी कासिमा कासिम जी माना तकसीम कंदड़ मुझे साईं भी तकसीम कंदड़ बच्चो मिलो वो भी तकसीम कंदड़ मुझे साईं जे बच्चे दो नालो तैयब ऐं ताहिरा तैयब जी माना भी पाक ताहिर जी माना भी पाक मुझे साईं भी पाक रब जो बच्चो दिनो वो भी पाक मुझे साईं जे हिकिड़े बच्चे जो नालो इब्राहिम इब्राहिम जी माना बुजुर्गी वारो सुभान अल्लाह ॾाढा चो इब्राहिम जी माना बुजुर्गी वारो मुझे साईं भी बुजुर्गी वारो रब जो बच्चो दिनो वो भी बुजुर्गी वारो मुझे साईं जो न्याणो में अल्लाह पाण चोड़ियो मुझे साईं जे हिकिड़े न्याणी जो नालो ज़ैनब है ज़ैनब जी माना इस्तग़फ़ार करण वारी मुझे साईं भी इस्तग़फ़ार करण वारो न्याणी मिली है वह भी इस्तग़फ़ार करण वारी हिकिड़ी न्याणी जो नालो रुकैया है रुकैया माना मुर्शद ख़िदमत करण वारी मुझे साईं सॼी दुनिया जो ख़िदमत करण वारो न्याणी मिली है वह भी मुर्शद ख़िदमत करण वारी हिकिड़ी न्याणी जो नालो